हिनासी तव्हां खे अहम ख़बर ॾींदासीं त लाड़काणे में क्रिकेटर शाहनवाज़ ॾहाणी जी आजियां जूं तयारियूं शुरू थी वयूं आहिनि। क्रिकेटर शाहनवाज़ ॾहाणी आचर ॾिहाड़े लाड़काणे पहुचंदो। नौजवाननि पारां शहर जे मुख़्तलिफ़ जायुनि ते शाहनवाज़ ॾहाणी जा पोस्टर लगाया विया आहिनि। शाहनवाज़ ॾहाणी PSS 6 में सभ खां वधीक विकेटूं वरितियूं आहिनि। अव्हां खे नाज़रीन अपडेट कयूं पिया अहम ख़बर खां त लाड़काणे में क्रिकेटर शाहनवाज़ ॾहाणी जी आजियां जूं तयारियूं शुरू थी वयूं आहिनि। क्रिकेटर शाहनवाज़ ॾहाणी आचर ॾिहाड़े लाड़काणे पहुचंदो। नौजवाननि पारां शहर जे मुख़्तलिफ़ जायुनि ते शाहनवाज़ ॾहाणी जा पोस्टर लगाया विया आहिनि। शाहनवाज़ ॾहाणी PSS 6 में सभ खां वधीक विकेटूं वरितियूं आहिनि। लाड़काणे में क्रिकेटर शाहनवाज़ ॾहाणी जी आजियां जूं तयारियूं शुरू थी वयूं आहिनि। क्रिकेटर शाहनवाज़ ॾहाणी आचर ॾिहाड़े लाड़काणे पहुचंदो। नौजवाननि पारां शहर जे मुख़्तलिफ़ जायुनि ते शाहनवाज़ ॾहाणी जा पोस्टर लगाया विया आहिनि। शाहनवाज़ ॾहाणी PSS 6 में सभ खां वधीक विकेटूं वरितियूं आहिनि।